दोस्तों सब्सक्राइब कयो असांजो यूट्यूब चैनल ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं असांजी हर ईंदड़ नई वीडियो सभ खां पहिरियां अव्हां ताईं पहुचे। ऐं उन खां सवाइ पुराणनि गाननि ऐं दास्ताननि ॿुधण लाइ असां सां राब्तो कयो। असांजो WhatsApp नंबर आहे 03049 32 120। ऐं अव्हां जी ख़िदमत में हींअर पेश आहे फ़क़ीर चिबड़ जो ही आवाज़। मुझको पढ़ा दो मौला अली जो बुधो है तर जाऊं हुबदार हलो हमलो हजरत रसूल जो कारण जंग कुफार दाना गड बुलबुल दे हो है तर शाह सवार घट घोड़ो लायो विंदे मझवन कार तीर लपहरो पत दे कारण शौक शिकार हलंदे कमल हुन दिखाई उठ के शीक में जो बचाए का भेले खुआरन हलंदे बुदा दिखाई हबीब के बुदाई दल दल जो धकारन सामू न्यारे सजद दे पलित गई पुकारन तेरा आई का देव नीम के दे सुख समाचारन शामिल के तो कुरैशी आया इसम अली मुइजहारन वो आया शेर अल्लाह जो कुहारो जो कुफार मुश्किल को शामिल अली बन हवाल बुधाए जो ताऊ रब्बुल आलमीन जो पहलवान है मुखे रब्बुल आलमीन जो हुक्म यो है और ये कुफार जेके इनके कोंडो बता ऐ मुश्किल को शामिल अली दे सामू निहारे ऐ मुश्किल को शामिल अली जो अर्ज कयाई मुश्किल को शामिल अली के सही मुझे अर्ज है मुश्किल को शामिल अली जो अर्ज तुझो केड़ो केतरी मुके मोहलत दे जा वही नेरन करे वठो मुश्किल को शामिल अली छे खुदा जे मुकाबले में हथियार बदी मुश्किल को शामिल अली छे खुदा जे मुकाबले में आयो ऐ मुश्किल को शामिल अली छे खुदा चवण लग सरने तू जन्म में पर तोखे जन्म हुआ तो ॾिठी न आहे उन तोखे हिकिड़ा नमूना उन हिकिड़े क़िस्म तोखे ॾेखारे छॾिया आया शेर अल्लाह जो कुहारो जो कुफार वञा पियो हमले बुझा हज़रत रसूल जे वो कारण जग कुफार कॾहिं दहा करे दमा बदू चयो बेकार हिते घड़ी आहे तरबी आऊं वांदो दानी धार उठ नेरन मुंहिंजी आऊं खारो दखरार कारण जंग कुरैशी आऊं तो ना तुरता है तैयार मझी लया मैदान में दोसा मुझो है तकरार घोट लथो घोड़े ताका में शाह कंधार अच तक लपदी अली शाह जी जी तेज तिखी तलवार झूठा तो के जहल बजा के पता दी छड़ा पार उठ खाई इब्लीस उठो है जी मथा हथियार आयो मुकाबले मौला अली जे ने दे विधो नाल दबे शुमार तेरू मारो है तीर तुझो कारूनी कयो कुफार मुझे बुझा पहलवान को लगो मुमारान दे मर्द हदार इसके तो चेहरो चलू तुझो बता बोली रगरे मुते मयार भाग के फरमायो दिल घुरे दिलदार अज हथायो है तर शाह जे तू कांडू करे दो गहरी गुहदार तो अजा दुल्हे ओ तो फुटी वई है तुझी जमाल मसले कुछ रब्बुल आलमीन जे पहलवान जैसे ताने पेरी वार तुंजी है ऐ पोइ ते वार न मिलंदी इहा ॻाल्हि ॿुधी मुश्किल कुशा मौला अली शरे खुदा जी काफ़र 100 मण जो पंहिंजो गुर्द खणी मुश्किल कुशा मौला अली साम्हूं उछलियो मुश्किल कुशा मौला अली शरे खुदा उन गुर्द खे आसमान ते रवानो करे छॾियो काफ़र खे कलाकनि जा कलाक गुज़री विया ऐं उहो गुर्द नज़र न आयुसि हाणे मुश्किल कुशा मौला अली खां पियो ख़बरूं पुछे उन गुर्द जे बारे में तो कहिड़ी पियो पुछे छा पियो पुछे वाह वाह चई ॿुधा भाऊ अॼु दुल्हे ओचितो खुटी वई है तुंहिंजी जमार ॿुधी ॻाल्हि मरी वियो लॻो खारजी कयो खार उछलायो गांडू गुर्द पंहिंजो जंहिं कयो 100 मण सटकार पकड़ियो गुर्द पलीत जो मीर मिठे भंडार आश उछलायो आसमान दे मथे मोहर करे भंडार उते मदद गुज़री हुई मरदूदी के उते जो अर्ज़दार कामिल मुझो गुर्द का दे दो मुके दे खान तू खबर चार को ज़ाहिर न आयो इन ज़मीन ते जो किरी कहिड़े पार वाह 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 मुश्किल कुशा मौला अली खे चई एतिरी मूंखे ख़बर ॿुधाए त मुंहिंजो गुर्द केॾांहुं वियो मुश्किल कुशा मौला अली शेरे खुदा चयसि त इहो तुंहिंजो गुर्द आसमान ॾे वियो
उते मथे समुंड आहिनि उते मच्छी हिकिड़ी मुंहिंजी मुरीद जाणी हुई उनखे वाॻूं झले वरितो उन मच्छी पुकार के मुश्किल है कुशा मौला अली शरीफ़ खुदा ने मुंहिंजी मदद करियो मूंखे ही वाॻूं मारे थो वञे उहो तुंहिंजो गुर्द जेको आहे उन वाॻूं खे लॻल आहे ऐं मच्छी बची वई आहे सा ख़ुशियूं थी करे ऐं नबी सरदार ते सलवातूं थी पढ़े काफ़र चवण लॻो त इहो गुर्द बि मैदान में अचे उहो वाॻूं बि मैदान में अचे जंहिंखे इहो गुर्द तुंहिंजो लॻल आहे उहो ॾिसी अखियुनि ॾिसी ऐं इस्लाम क़बूल कयां ऐं आउं कलमो पढ़ां दीन मञां मुश्किल कुशा मौला अली शरीफ़ खुदा उहो वाॻूं मैदान में पियो अचे उहो गुर्द काफ़र जो मैदान में पियो अचे आशिक़ ॿुधायो कहिड़े नमूने सां पियो अचे मथे मथी मुरी जानी मुझी जे मुके पुरत गई पुकार वर वर ने मुके वागू तो मारे न सजी तू मुके रहदार दिल में बेरी के उन्हें वात में पानी मध्य पातार वो मच्छी अची में मेहरान ने सा खुशो करे भी गुणकार इते कयो मुनकरार मुर्तजा के बोल वरी बिहार यो वागू लई अचे तना तुझी दरबार आ बचा इस्लाम ते खिन दिसी इसरार आशी चारो के आसमान दे मथे करे मन छारन बचे सी मिरू करो जी उन्हें मैदान ने करे उन्हें गुर्द सुध गदगार